बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ियारत मुबारक जो बयान। हदीस पाक में आए हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जंहिं शख़्स मुंहिंजी वफ़ात बैद मुंहिंजी ज़ियारत कई उन ॼण मुंहिंजी हयाती में ज़ियारत कई। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जंहिं माण्हू हज कयो ऐं मुंहिंजी ज़ियारत न कई उन मूंखे ॾुखोयो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जंहिं माण्हू हज करे पोइ मुंहिंजी ज़ियारत कई उनखे ॿिनि हजनि जो सवाबु मिलंदो। त जॾहिं मदीने जी तयारी कजे त संवारत ठहिराए वेंजे, संहिंजी दाढ़ी खे कंघी लॻाए थी सघिजे, अच्छा कपिड़ा पाए मुश्क मखे मदीने में दाख़िल थिए पाक साफ़ थी करे, जेकॾहिं अच्छा कपिड़ा ऐं मुश्क न आहे जेकी हुजे उहो पाए करे ख़ुशबू लॻाए ऐं मदीने पाक में दाख़िल थिए। मसलो शौक़ ऐं ज़ौक़ सां, शौक़ ऐं ज़ौक़ ऐं आजिज़ी इंकिसारी निहायती घणी इख़्तियार करे। जीअं मदीने पाक खे वेझो थींदो वञे तीअं पंहिंजी शौक़ ऐं इख़लाक़ में वाधारो आणींदो रहे, सलात घणी पढ़ंदो रहे। मदीने पाक जे वणनि टिणनि ते नज़र पवे त शौक़ घणो वधाए ऐं निवड़त सां पंहिंजूं हाजतूं घुरे। त जॾहिं काबतुल्ला यानी कुबे मुबारक ते निगाह पवे त वॾी सिक ऐं इज़त सां हीअ अक़ीदा दोहराए त उन मक़ाम खे अल्लाह ताला काबे मुअज़्ज़म अर्श कुर्सी खां वधीक बलारो बनायो आहे। उते जेका दुआ घुरंदो सा दुआ उनजी क़बूल थींदी उनजे हक़ में। उहो मौक़ो मिलण जो शुक्रानो बजा आणे उन वक़्त खे गनीमत सम्झे ऐं हर वक़्तु आजिज़ी ऐं इंकिसारी में रहे, सलात ख़ैरात कसर सां करे। मदीने में पहुचण बैदि सामान हथी को करे तुर्त मस्जिद नबवी ॾे रवानो थिए ऐं बाब जिब्राइल या बाबुसलाम या ॿी के बाब खां दाख़िल थिए, मगर बहितर आहे त बाब जिब्राइल खां दाख़िल थिए ऐं पहिरियां साॼो पेर पोइ खाॿो पेर दाख़िल करे उहा ई साॻी दुआ पढ़े जेका मस्जिद हराम में दाख़िल थियण वक़्तु पढ़बी आहे। मस्जिद नबवी में दाख़िल थियण बैदि रौज़तुल जन्नत में 2 रकात नफ़ुल तहियतुल मस्जिद पढ़े। रोज़तुल जन्नत क़ब्र शरीफ़ ऐं मिंबर मुनीफ़ जी विच में आहे, जंहिंखे सफ़ेद रंग वारनि थंभनि सां निशानदार बनायो वियो आहे। जेकॾहिं उते मौक़ो न मिले त जिते जाइ मिले उते पढ़े। मसलो मकरू वक़्तनि में उहो नफ़ल न पढ़बो मगर ज़ियारत करे सघिजे थी। आम कुतुब में इन मसइले जो दलील आहे। बहितर आहे त उन नफ़ल जी पहिरीं रकात में कुल या ॿी रकात में कुल हुवल्लाह पढ़े, इहो बहितर तरीक़ो आहे। त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में सलाम पेश करण बैदि हिकु गज़ जेतिरो मुफ़ासिलो पंहिंजे साॼे पासे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जे साम्हूं बि हे सलाम अर्ज़ करे, अस्सलामु अलैका या ख़लीफ़त रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़लीफ़े खे सलाम पेश करे। त असां मुस्लमाननि खे खपे जॾहिं मस्जिद नबवी में, जॾहिं मके में या मदीने पाक में दाख़िल थियूं त अदब सां दाख़िल थियूं ऐं उहे अहकाम बि यादि करियूं। हिकिड़ो मसइलो आहे त हज़रत फ़ातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जी ज़ियारत करण बैदि मिंबर शरीफ़ वटि मोटी अची दुआ घुरी दुआ। ऐं असांजे प्यारे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जेके अहकाम सेखारिया, जेके शरी हदूं सेखारियूं त कहिड़ियुनि कहिड़ियुनि जायुनि जी ज़ियारत करणु घुरिजे ऐं किथे तवाफ़ करणु घुरिजे, किथे डोड़णु खपे, किथे मिना ते बीहणु खपे, या तवाफ़ छा आहे, अवाबीन छा आहे, मतिलबु त जेकी मस्जिद नबवी सां या मस्जिद हराम सां जेके बि शयूं लागू आहिनि, जेके तस्बीह या हदीस जा लफ़्ज़ अज़कार जेके लागू आहिनि उहे असांखे सिखणु खपनि ऐं उहे पढ़णु खपनि। ऐं मस्जिद नबवी जो ऐं मके पाक जो, काबतुल्ला जो, मदीने पाक जो तमामु अदब करणु खपनि। उते वाहियात मश्करी या खिल बोग मज़ाक न कजे, उते घणो कसर सां क़ुर पढ़िजे ऐं क़ुर जी लोली ॾिजे। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।